अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पियो सभु दोस्त ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदो। जीअं त अॼु जे हिन वीडियो में मुंहिंजे दोस्तनि खे ॿुधाइण वारा आहियूं उमैद अली कलवड़ जे बारे में। जीअं त उमैद अली कलवड़ खे अटैक थी वियो आहे हिन वक़्तु। जीअं त शिकारपुर अस्पताल NICV अस्पताल में मौजूदु आहे। सिंध जो नाले वारो अदाकार उनखे पिणु चयो वेंदो आहे। जीअं त तमामु बहितरीन भलूण अदाकारनि मां हिकु अदाकार आहे। जीअं त हुनजो हिकु ड्रामो बि हली रहियो आहे जंहिंजो नालो ज़हर ज़िंदगी आहे, जेको मेन टॉपिक ते हली रहियो आहे। तमामु बहितरीन हिकु सुपर हिट ड्रामो आहे जंहिंमें ही कमु करे चुको आहे। जीअं त उहो हिन वक़्त ताईं बि हली रहियो आहे। जीअं त उहो ड्रामो हिन वक़्त ताईं बि ऑन ईयर आहे ऐं उन ड्रामे जूं किश्तियूं ईंदियूं आहिनि हिकु ॿिए ॾींहं ते। मतिलबु तमामु बहितरीन उन ड्रामे बि मोट माणी। जीअं त तमामु सुपर हिट। जीअं त ॿिया केतिरा ई ड्रामा हलंदा आहिनि पर उन्हनि खां वधीक जीअं त ज़हर ज़िंदगी ड्रामे मोट माणी तमामु बहितरीन तमामु सुठा व्यूज़ खयां। जीअं त उन ड्रामे में बि कमु करे रहियो आहे, मेन किरदारु अदा करे रहियो आहे ओठे जे नाले सां। जीअं त हिनखे दिलि जो दौरो ऐं तव्हां दोस्तनि खे अटैक थी वियो आहे। जीअं त शिकारपुर अस्पताल जीअं तव्हां दोस्तनि खे ॿुधायो NICV अस्पताल में मौजूदु आहे। जीअं त तव्हां दोस्तनि खे वधि में वधि उमैद अली कलवड़ जे लाइ दुआ घुरंदा त तीअं उमैद अली कलवड़ जीअं जल्द खां जल्द ठीकु थी वरी उहे ई ड्रामा करणु लॻे। जीअं त तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां हीअ अॼु जो वीडियो जेकॾहिं पसंदि आहे त लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा, हुन सां गॾोगॾु चैनल खे सब्सक्राइब कंदा अहिड़ा ई मालूमात वठण जे लाइ।